अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युह्बिबकुमुल्लाहु व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, काबिल सद एहतराम ए मुंजा अजीज दोस्तों, बुजुर्गो ए भाइरो, मां मुख्तसर वक़्त में चंद ॻाल्हियूं अवां जे आॾो अर्ज़ु रखंदुसि ऐं जेकॾहिं 5-10 मिनट नमाज़ खे ताख़ीर करे असां हिते गॾु जमात कंदासीं, तमामु साथी तसल्ली सां वेही करे चंद ॻाल्हियूं ॿुधंदा। असांजो नबी सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे जहान जो सरदार, सॼी मखलूक़ात में सभिनी खां मथे जंहिंजो शान आहे उहो असांजो नबी आहे। अल्लाह सही नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान सभिनी खां मथे कयो। अमलन भी एक दफ़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह से सभिनी खां मथे करे ॾेखारियो। अहिड़ो वक़्तु आयो हो जो 7 आसमान हेठि थी विया हा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे थी विया। अल्लाह से अमलन भी ॾसियो त सॼी कायनात हेठा मुस्तफ़ा मथे आ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे शान वारा, वॾे मकाम मर्तबे वारा है। हजरत आदम अलैहिस्सलाम आया, हजरत आदम अलैहिस्सलाम जे अचण खां बाद में उन जा चर्चा शुरू थिया। हजरत नूह अलैहिस्सलाम आया, उन जे अचण खां बाद में उन जा चर्चा शुरू थिया। हजरत मूसा अलैहिस्सलाम आया, उन जे अचण खां बाद में हजरत मूसा अलैहिस्सलाम जा चर्चा शुरू थिया। पर असांजो नबी एॾे शान वारो आहे, अञा आयो न हो, अल्लाह सही उन जी अज़मत जा चर्चा अॻे ई कराए छॾिया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे शान वारो आहे, वॾे मकाम वारो आहे। क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला जिन नबियनि सां खिताब कयो आहे, इलाही नबियनि सां अल्लाह सही खिताब करे उन्हनि जो नालो खयो आहे। या आदम, या इब्राहीम, या नूह, या ईसा, या मूसा, या दाऊद। पर जॾहिं असांजे नबी जो वारो आयो, अल्लाह से नालो न खयो आहे, लक़ब खणी करे ॿुधायो आहे, या अय्युहल मुज़्ज़मिल, या अय्युहल मुद्दसिर, या अय्युहर रसूल, या अय्युहन नबियो। अल्लाह से लक़ब खणी करे नबी से जे शान के बुलंद करे ॾेखारियो। असांजो नबी वॾी अज़मत वारो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾे शान वारा आहिनि, एॾे मकाम वारा आहिनि।
अम्मा आमना साइण फरमाए थी जने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे पेट में अना ना आया हा मां मक्के पाक में बकरियों चराईंदी हुयसि केमल उस में छांव में तो छांव में पर जने महबूब मुझे पेट में आया जाने जो वञा त ककर मथो छांव करे हलंदा ॾाढा जेके नबी से जा आशिक आहे ॾाढा सुभान अल्लाह अमा आमना सायर फरमाए थी जने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे पेट में आया ये पत्थर ते जो पैर रखा तो पत्थर मोम को वधीक नरम थी वेंदो ये नबी से जो शान आहे या ना अमा आमना सायर फरमाए थी असा जने खूह तो पानी भरण वेंदी हुयूं से उते थाव में रसो बधी हेठ उछलाणो पवंदो हो थाव भरजी वञे उनके मथे छिके कढणो पवंदो हो पर असा जे नबी जो शान एडो आ जने महबूब मुझे पेट में आया मां जो खूह ते पानी भरण वञा त उहो पानी अज खुद मथे चढ़ी ईंदो इमामुल अंबिया जनाबे मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वडे शान वारा वडे मकामे मर्तबे वारा जने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थई उन वक्त तमाम दाइयूं आयूं बार खण आयूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी उन साल पैदा थिया कबीला बनी साद जी दाई हलीमा ताइफ को हली ताइफ में डुकर होयो कहत होयो दाई हलीमा पान कमजोर दाई हलीमा जो बकरियों कमजोर दाई हलीमा जी डाची कमजोर जी दाई हलीमा मक्के पाक में पोती नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आलम यो हो जो नबी से के का दाई खणन जे लाइ तैयार नहीं यतीमी जो आलम ॾिसी करे हे त यतीम आहे हे तो छा मिलंदो के दाई न कयो पर दाई हलीमा जी किस्मत जो सितारो चमकी पियो दाई हलीमा आई ऐं दाई हलीमा के थन ते हिकड़ो बार अग में ॿियो भी हुयो कहत जे करे डुकर जे करे दाई हलीमा पाण कमजोर हुई खीर घट होयो बार ढव करे न सघंदो हो रात जो रोईंदो हो दाई हलीमा के आराम भी घट होयो जॾहिं दाई हलीमा आई ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर के ॾिसी करे पंहिंजे मुड़स के चई त ही बार वॾी बरकत वारो लगे थो खणजे उन जो बिल्कुल खणजे दाई हलीमा जीअं नबी से के खणी पंहिंजे सीने सां लगायो आहे दाई हलीमा जी छाती खीर सां भरजी वई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वडी बरकत वारा वडी रहमत वारा नबी से जे अचण सां बरकतूं ही बरकतूं हैं दाई हलीमा नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खणी करे डाची ते बेहारे वा दाई हलीमा जो मुड़स अॻियो वेठो आहे दाई हलीमा नबी साईं के खणी पोयो वेठी आहे जीअं दाई हलीमा उते वेठी त डाची उथे ई न पई हले त छा उथे ई न पई उनजो मुड़स ॾाढो परेशान थियो ॾाढी कोशिश कई डाची उथे न पई दाई हलीमा राज के समझी वई पंहिंजे मुड़स के चई भला हीअं था कयूं मां हिन ॿार के खणी अॻियों थी वेहां पोइ मतां डाची उथी पए नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दाई खणी करे जीअं अॻियों वेठी आहे डाची उथी भी पई आहे हली भी पई आहे एडी तेज हली जो तमाम डाचू जेके अग में हली चुकियूं हुयूं हे डाची बाद में आई सभिनी को क्रॉस करे वई उहे दायूं परेशान थियूं हलीमा सवारी मटाई थई छा अम्मा हलीमा फरमायो सवारी सागी आ सवार मटियो आ माना जेका नबी से जी सवारी बणजे उहा सब खां अॻिते त हिजरत वारी रात में नबी जी सवारी जेको बणियो आहे उहो सिद्दीक़ अकबर आहे सॼी उम्मत पोइ ते अबू बकर सिद्दीक़ अॻिते आहे दाई हलीमा नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खड़ी करे जीअं घर पहुती आहे घर में आलम इहो हो जेके बकरियूं हुयूं खीर खां खाली हुयूं पर जॾहिं दाई हलीमा जो पहुती छा थी ॾिसे जो सभिनी बकरियुनि जा थण खीर सां भरिया पिया बरकतूं ही बरकतूं रहमतूं ही रहमतूं इमाम लंबिया जनाबे मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के
घर खणी आई आहे, घर में बकरियूं खुशहाल, घर जा भाती खुशहाल, पाण खुशहाल, नाची खुशहाल, घर में रहमतूं आयूं, घर में बरकतूं आयूं। इमामुल अंबिया जनाबे मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके एडो शान मुस्तफा जो जेके पाड़े में औरतूं हूं उन्हनि पंहिंजे धनारनि खे चयो तहां बि उन पोख में बकरियूं चरायो जे पोख में दाई हलीमा जूं बकरियूं चरनि थियूं। उहे सभु औरतूं पंहिंजे धनारनि खे ईअं तलकीन कयूं। सुबुह थई धनार बकरियुनि खे हकलींदा 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 उन साॻी पोख में खणी आया। शाम जो थई उहे सभु बकरियूं खीर खां खाली, दाई हलीमा जूं बकरियूं खीर सां भरियूं थियूं। पंहिंजे धनारनि खे दड़का ॾियण लॻियूं। उन पोख में छो नथा चरायो जे पोख में हलीमा जी बकरी चरे थी। उन्हनि जो पोख त साॻी आहे। पोइ चयूं त भला पुछा त कयूं मतां दाई हलीमा घर में का अहिड़ी शइ खाराए थी। उहे औरतूं आयूं दाई हलीमा जे घर में अची दाई हलीमा खां पुछा कयूं भला कहिड़ी पोख आहे, कहिड़ी खोराक आहे जो तुंहिंजूं बकरियूं खीर सां भरियूं थियूं अचनि। दाई हलीमा फरमायो कि पोख पलाल के खाधे खोराक जो कमाल न आहे, इहो कमाल आहे त हिन मुहम्मद जो कमाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वडे शान वारा, वडे मकाम मर्तबे वारा। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत भी आला है, नबी से जी सूरत भी आला है। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा 12-13 सालन जा थिया हा, नौजवान हा, अञा हाणे जवानी आई ही। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे अबू तालिब सां शाम जे सफ़र ते रवाना थिया। रस्ते में हिकिड़ो राहिब मिलियो। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे के ॾिसी करे कुछ सवालात कई। सवालात करे सुञाणे वियो त हे आखिरी नबी हे आ। सॼे काफ़िले वारनि खे चई काफ़िले वारो तहां सभिनी जी मूं वटि दावत आहे। ठीकु आहे, उन वञी मानी तयार कई, न्यापो मोकिलियईं काफ़िले वारा अचो। काफ़िले वारनि छा कयो जो नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पोइ ते सामान जी हिफ़ाज़त जे लाइ बीहारियूं। पाण सभु हली पिया। ओड़े दावत ते जो पहुता उहो राहिब हेॾे होॾे ॾिसी नबी साईं जो नज़र न आया। चवण लॻो त जंहिंजे करे मूं तव्हांजी बि दावत कई आहे उहो त आहे ई कोन। उनखे त घुरायो। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घुरायो वियो। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जो मंज़र वॾो अजीब हो। तमाम जेके काफ़िले वारा हा के न के वण हेठों वेठा हा। नबी साईं जो आया त ॾिठऊं त हिन वण जी छांव में कुझु माण्हू वेठा आहिनि, हुन वण जी छांव में बि माण्हू वेठा आहिनि, हुन वण जी छांव में बि माण्हू वेठा आहिनि। को हिकिड़ी छांव बि खाली न हुई जिते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वेहनि हा। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वण जे हिकिड़े पासे सां अची वेठा, जंहिं वण जी छांव परे पासे न हुई। जीअं नबी साईं वेठा वण देर न कई पंहिंजी छांव खणी मुहम्मद जे मथों और राहिब उन दाहू करे चयो हे ॾिसो हे आहे आखिरी नबी जंहिंजे मथों ख़त्म नबूवत जो ताज ईंदो, जो वण बि पंहिंजी छांव खणी मुहम्मद जे मथों रखी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी अज़मत वारा, वॾे शान वारा इमामुल अंबिया जनाबे मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक दफ़े कंहिं बाग खां गुज़रिया। हिकिड़ो यहूदी हो, हिरण खे पकियो बीठो, शिकार कयो बीठो हो। नबी साईं खे ॾिसी हिरण खे अल्लाह से ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी। उन नबी साईं सां ॻाल्हायो, चई त हिन शिकारी मूंखे पकतो आहे ऐं मुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि। मां चवां थी मूंखे छॾे मां पंहिंजनि बच्चनि खे खीर पीआरे वरी वापसि ईंदुमि। नबी साईं उन यहूदी खे चयो हिन खे छॾ त हे खीर पीआरे अचे। यहूदी चयो साईं हे शिकार आहे, जानवर आहे, हे जो वरी छॾाए वेंदी वरी वठ कीअं ॾींदी। नबी साईं फरमायो मां ज़ामिन आहियां, मां ज़ामिन आहियां। यहूदी हथ कढिया, उहा हिरण वई
पंजन बच्चन के खीर पियारे वरी वापस थई। जी वापस थई वो भजदी अचे पई तो यहूदी हैरान थियो, हे केडी अजीम हस्ती आ जंहिंजे वायदे सां जानवर भी जेके हिन उहे वापस मोटिया था अचन। देर न कई, जल्दी करे कलमो पढ़ी करे मुसलमान थी। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वडे शान वारा, वडे मकाम मर्तबे वारा इमामुल अंबिया जनाबे मोहम्मद मुस्तफा एक दफे एक महफिल में वेठा हा। चोॾींहं जी रात हुई, चंड पंहिंजी जवानी में हो। हिकिड़ो सहाबी सगोरो आ, उनजे दिल में अजीब ख्याल आयो, चई ॾिसां त सही अॼु आसमान जो चंड वधीक सोढ़ो आ या ज़मीन जो चंड वधीक सोढ़ो आ। उहो सहाबी होॾे ॾिसी वरी हेॾे तो ॾिसे, वरी होॾे ॾिसी वरी हेॾे तो ॾिसे। मुस्तफा जे चारे खे ॾिसी वरी चंड खे ॾिठई, वरी चंड खे ॾिसी वरी मुस्तफा जे चारे खे ॾिठई। ॾिसी करे दिल में फैसलो अची वियुसि। शायर उनके हीअं तो बयान करे, चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है, चांद के चारे पे छाइया मदनी का चेहरा साफ है। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बुलंद बाला है, इमामुल अंबिया जो शान बुलंद बाला है। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी कायनात जा सरदार आहिनि। हिकिड़ो सहाबी सगोरो वा हजरत उबादा बिन सामित रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत अनस वटि आया, मानी खाइण आया। मानी खाए हजरत अनस उन जा हथ धोराया। जी उन हथ धोता, हजरत अनस पंहिंजे खादिम खे चयो जल्दी कर तोलियो खणी आ। वो तोलियो खणी आयो। जीअं तोलियो खणी आयो त तोलियो मेरो हो। हजरत अनस पंहिंजे नौकर खे चयो त इहो तोलियो साफ करे आ। वो खादिम वयो उन तोलिए के बाहि में उछलाई। हजरत उबादा हैरान थिया, हे छा कई? तोलिए के बाहि में उछली। हजरत अनस फरमायो उबादा परेशान न थी। एक दफे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया हा, मूं उन्हनि खे मानी खाराई ही। नबी सही पंहिंजा हथ मुबारक हिन तोलिए सां साफ कया हा। जॾहिं खां नबी सही जा हथ मुबारक हिन तोलिए खे लॻा आहिनि, उन महल खां वठी अॼु ॾींहं ताईं बाहि हिन तोलिए खे साड़े नथी सघे। नबी सही जो एॾो शान आहे। इमामुल अंबिया जनाबे मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफे मंझंदि जो टाइम हो, आराम कन पिया। सहाबा इकराम शीशू खणी नबी सही ने रवाना थिया। हजरत उम्मे हराम रज़ी अल्लाह ताला अन्हा सहाबियाणी आ, उहा पंहिंजे पुट खे उन शीशी ॾिनी त हे शीशी खणी वञ, हे शीशी तव्हां काॾे खयूं था वञो। कोई सहाबा चवण लगा त नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम कंदा हूंदा, गर्मी जो मौसम आहे, नबी से जो पगर मुबारक वहंदो हूंदो, ही पगर असां हिन शीशी में गॾु कंदासीं, पोइ छा कंदो? फरमान लगा जेका खुशबू मुस्तफा जे पगर मुबारक में आ, कायनात जे कंहिं इतर में बि न। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वडे शान वारा, वडे मकामे मर्तबे वारा आहिनि। नबी सही जो इशारो कयो, इशारे सां चंड ॿ टुकर थी पियो। आवाज़ थियो या न थियो? नबी सही जे इशारे सां चंड ॿ टुकर थियो। चंड जा ॿई टुकर असां किताबनि में लिखियल पढ़ियासीं, पर चंड जे ॿिन्ही टुकड़नि खे जिन पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो वे केर हा? आॾे चो बाबा, अञा आॾे चो वे केर हा? सहाबा हा। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुदाईअ में खजीअ जो थुड़ सुडका पियो भरे। इहे सुडका असां किताबनि में पढ़ियासीं, पर इन्हनि सुडकनि खे जिन पंहिंजनि कननि सां ॿुधो वे केर हा? सहाबा। नबी साईं जे आंगरनि में जो पाणी चश्मनि वांगे जारी थियो, इहो पाणी असां किताबनि में पढ़ियोसीं, पर इन पाणी असां जिन वुज़ू कयो वे केर हा? आॾे जो बाबा केर हा? सहाबा हा। इमामुल अंबिया जनाबे मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडी रहमत वारा, एडी बरकत वारा। एक दफे नबी साईं जी खिदमत में हिकिड़ो जनाज़ो आयो।
सही जनाज़ो पढ़ायो। नबी से फरमायो न मां जनाज़ो न पढ़ाईंदो। सही छाजे करे फरमायो इन्नहु कान युबगिज़ु उस्मान, इन जे सीने में मुझे सहाबी उस्मान जो बुग़्ज़ आ, जिनजे सीने में मुझे सहाबा जो बुग़्ज़ हुजे, मां मोहम्मद जो जनाज़ो न पढ़ाईंदुसि। दीन में मोहब्बत भी आहे, दीन में नफ़रत भी आहे। जेको रुगी मोहब्बत सेखारे थो पूरो दीन नथो सेखारे, जेको रुगी नफ़रत सेखारे थो उहो भी पूरो दीन नथो सेखारे। दीन में मोहब्बत भी आहे, नफ़रत भी आहे, ऐं मोहब्बत पूरी थींदी ई नफ़रत सां। बाबा हिकिड़ो माण्हू मूंखे भी भाकुर हाणे मुंहिंजे दुश्मन सां भी यारी हुजे, मां उन माण्हूअ खे पंहिंजो सच्चो दोस्त सम्झंदुसि। सच्चो दोस्त तॾहिं आहे जॾहिं मूंसां मोहब्बत रखे, मुंहिंजे दुश्मन खां दुश्मनी रखे। जे हज़रत मूसा सां प्यार ज़रूरी आहे तो फिरौन खां नफ़रत भी ज़रूरी आहे। हज़रत इब्राहिम सां मोहब्बत ज़रूरी आहे तो निमरूद खां नफ़रत भी ज़रूरी आहे। नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत ज़रूरी आहे तो अबू जहल खां नफ़रत भी ज़रूरी आहे। जे नबी जे सहाबा सां मोहब्बत ज़रूरी आहे तो दुश्मनान सहाबा खां नफ़रत भी। नबी से पान फरमायो अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिदुहुम मिन बादी गरज़ा। नबी से फरमायो मुझे सहाबा जे बारे में अल्लाह को ॾिजो, मुझे सहाबा जे बारे में अल्लाह को ॾिजो। मुझे वय को बाद में मुझे सहाबा ते एतराज न कजो। फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, जेको मुझे सहाबा सां मोहब्बत रखे तो असल उनके प्यार मु मोहम्मद सां है। मुझे प्यार जे करे मुझे सहाबा सां मोहब्बत रखे तो। वमन अबगदहुम फबिबुग़्ज़ी अबगदहुम, ऐं जेको मुझे सहाबा को सड़े तो असल उनके साड़ मु मोहम्मद सां है। मुझे साड़ जे करे मुझे सहाबा सां सड़े तो। अब गाल समझ में आई या ना आई? ऐं पीराने पीर रहमतुल्लाह अलैह के मञींदा हो, जेके मञींदा हो हथ त मथे कयो। महबूबे सुभानी के जेके मञींदा हो हथ मथे कयो, हथ हेठि कोई भी न करे। हाणे अॻिते पोइते ॾिसो को हथ हेठि त न आहे, पोइते भी ॾिसो, पोइते भी ॾिसो बाबा को हथ हेठि त न आहे, पुलिस वारे को सवा। पीराने पीर रहमतुल्लाह अलैह जा मुरीद आहियो, वो पीराने पीर रहमतुल्लाह अलैह गुनियत तालिबीन में नबी साईं जी हदीस के नकल कंदे पंहिंजे मुरीदन खे वसियत कई आहे। छा वसियत आहे? व अन्नहु सयजीउ फी आखिर ज़माने कौमुन यनकुसूनहु, आखिरी ज़माने में अहिड़ी क़ौम ईंदी जेका सहाबा खे घटि वधि ॻाल्हाईंदी। अला फला तुआकिलुहुम, खबरदार उन्हनि सां खाइजो न। अला फला तुशारिबुहुम, खबरदार उन्हनि सां पीजो न। अला फला तुनाकिहुहुम, खबरदार उन्हनि सां निकाह न कजो। अला फला तुसल्लू माहुम, खबरदार उन्हनि सां निमाज़ूं न पढ़जो। अला फला तुसल्लू अलैहिम, वे मरी वञनि त उन्हनि जा जनाज़ा भी न पढ़जो। अलैहिम हलत लानत, उन्हनि जे मथां लानत करणु हलाल आहे। हाणे मूंखे ॿुधायो पीराने पीर सही दसियो आहे या न पीराने पीर जज़्बाती मौलवी हो? पीराने पीर सही दसियो आहे न? वो पीराने पीर जे दग ते हलंदो न हलंदो? जेके हलंदा हथ त मथे कयो। हा वेही त मौलवी से झेड़े वारो न हुजे, मौलवी झेड़े वारो न हुजे, मिठड़ो मौलवी हुजे ते मिठड़ो। हिकिड़ो हुजे पियो असां मिठड़ा मौलवी आहियूं, कंहिंखे घटि वधि न ॻाल्हाईंदा आहियूं, जज़्बात में न ईंदा आहियूं। वाइद करे जो ॿाहिरि निकितो मोटरसाइकिल हुयसि ई कान, हे मोटरसाइकिल केरु ॻाए वियो? जोश में जज़्बात में 100 गाड़ियूं हुनखे ॻणे ॾिनई। मां चयो जनाब ख़ैर त आहे, एॾो कावड़ में एॾो जोश में चए हे मोटरसाइकिल ॻाए वियो, अञा जोश न कयां? मां चयो तो भी जोश कयो, मां भी जोश कयो आहे। जज़्बात तव्हांखे बि ईंदा आहिनि, जज़्बात असांखे बि ईंदा आहिनि। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे तव्हांखे जज़्बात पंहिंजी जाइदाद ते ईंदा आहिनि, असांखे जज़्बात मोहम्मद जे यारनि ते ईंदा आहिनि। प्लाट जे ख़ातिर मिल्कियत जे ख़ातिर जज़्बात में अचो था, बाक़ी नबी साईं जे सहाबा जे ख़ातिर जज़्बात में न ईंदुसि। मौलवी अहिड़ो हुजे जेको मिठड़ो हुजे, झेड़े वारो न हुजे, पोइ
कलमो भी तो अड़े नबी जो पढ़ो हा न जेको झेड़े वारो न हुजे नबी सही जे त पहिरे वायदे ते झेड़ो थियो अब थियो है न थियो आखिरी गाल अर्ज कया आखिरी मौलवी बेचारा परेशान है मौलवी जे हक के बुधाए तो दुनिया वाला दुश्मन थी दुश्मनी वधी वजन मौलवी जी जान खतरे में थी जे हक के लिकाए तो कयामत में मौलवी के केर छनाई तो हिकड़ा बेचारा एड़ा हन जेके चवंदा हिते जान बचे वाइद कंदा एड़ो जो माण्हुनि खे वणो हिते जान बचे आखिरत में पोइ ॾिसी वठंदा पर हिकड़ा उहे हिन जेके चवनि था हिते भले तकलीफ़ूं अचनि आखिरत में असां आजा असां वाइद इन जे करे न कंदा हूं त माण्हुनि खे वणूं अल्लाह खे वणूं हक़ ॾसियो अब ॻाल्हि सम्झ में आई या न आई पोइ नबी साईं जे सहाबा जो दिफ़ा इहो ऐन नबी साईं जे दीन जो दिफ़ा छो त नबी साईं जे सॼे दीन खे नकल करण वारा सहाबा केरनि बाबा सहाबा आहिनि तमामु साथी सहाबा जो दिफ़ा कंदव सहाबा जे पारों पवंदव ऐं जेको सहाबा जो दुश्मन आहे उन खां बाइकाट कंदव ले शौक से नाम सहाबा का कर चर्चा आम सहाबा का गर तलब है तुझको जन्नत की तो पल्ला थाम सहाबा का ही गाल भी याद रखो नबी से सां रुगो मोहब्बत हुजे या मोहब्बत तॾहिं कम जी आहे जॾहिं फर्मा बरदारी सां गॾु हुजे रुगी मोहब्बत हुजे फर्मा बरदारी न करे इहा मोहब्बत कम जी न अथव हिकिड़े हमरा वटि आयो महिमान खे भरे भाक रहे अला असीं तोखे आंदो आहे मां तव्हांजो वॾो आशिक़ आहियां वॾो तव्हां सां प्यार आहे महिमान वेही वेही चई भला बुख लगी आहे मानी त खणी आहे मानी न खाराईंदो छो चई मां तव्हांजो एॾो आशिक़ आहियां जो दिलि थी चवे वेठो तव्हांखे ॾिसां थी मानी जो खण वञा त माना हेॾे मूं कयां न तव्हांजो चहिरो मुंहिंजे अखियुनि खां गायब थी वञे हाँ फाटी पई बुख मरो उञ मरो पिया मरो सही मां वेठो तव्हांखे ॾिसां अब इहा मोहब्बत कम जी आहे वो जे तो पिटिया जे मुंहिंजो तूं आशिक़ आहे त उञ लॻी आहे पाणी त पीआर न पाणी न पीआरींदुमि छो पाणी जो पीआरियां त माना हेॾे मूं कयां पाणी खण वञा तव्हांजो चहिरो मुंहिंजे अखियुनि खां हिकिड़ो लम्हो बि गायब थिए हाँ फाटी पई अब इहा मोहब्बत कम जी आहे नबी साईं जे इश्क जूं ॻाल्हियूं करे 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 ताबेदारी ठुप न करे यादि रखो इहा मोहब्बत कम जी नाहे मोहब्बत उहा कम जी आहे जेका नबी साईं सां ताबेदारी भी हुजे अल्लाह से को दुआ है अल्लाह से असां सभिनी खे हक़ सच समझी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन ए मुंहिंजो अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा असांजो ख़ता माफ़ फरमा असांजा ॾोह माफ़ फरमा असांजा जुर्म माफ़ फरमा जिन दोस्तनि एॾी सारी महिनत करे ही प्रोग्राम जोड़ियो आहे ए मुंहिंजा अल्लाह उन्हनि जी महिनत खे क़बूल फरमा जेके साथी दूर दराज को सफ़र करे हिन महफ़िल में शरीक थिया आहिनि सभिनी जी हाज़िरी खे क़बूल फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजिला नसीब फरमा जेके परेशान आहिनि उन्हनि जो परेशानियूं दूर फरमा जिन जो जाइज़ हाजात आहिनि ए मुंहिंजा अल्लाह पूरी फरमा जेके कर्ज़दार आहिनि उनजा कर्ज़ा दूर फरमा जेके बे औलाद आहिनि उनखे नेक साले औलाद अता फरमा ए मुंहिंजा अल्लाह मदारिस जी हिफ़ाज़त फरमा मसाजिद जी हिफ़ाज़त फरमा उलमाए हक़ जी हिफ़ाज़त फरमा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अतहर ते बार बार हाज़िर नसीब फरमा काबतुल्लाह जो बार बार तवाफ नसीब फरमा बार बार हज उम्रे जी तौफ़ीक़ अता फरमा क़यामत में कुर्ब मुस्तफ़ा नसीब फरमा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन जो जामे कौसर नसीब फरमा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब फरमा ए मुंहिंजा मौला जेका ज़िंदगी गुनाहन में गुज़री आहे दरगुदर फरमा जेका ज़िंदगी बाकी बची आहे जुर्रत गैरत हिम्मत इखलास सां मिशन सहाबा व मिशन अहले बैत ते कुर्बान करण जी तौफ़ीक़ अता फरमा आखिर में मज़ेदार शहादत जो मौत नसीब फरमा ज़बान ते कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह